डिस्ट्रिक्ट रिपोर्टर दादू फिदा हुसैन पाण जे रिपोर्ट मुताबिक दादू में इंसानियत के लजाईंदड़ या ॾारींदड़ वाक़े 3 साला मासूम न्याणी अफशा शाहानी सां थियल ॾाढा ख़िलाफ़ शाहानी बिरादरी सिविल सोसाइटी तहरीक लबैक पाकिस्तान ऐं ॿियनि तंज़ीमनि पारां रब्बानी मस्जिद बस स्टॉप दादू खां प्रेस क्लब दादू ताईं हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी पैदल मार्च करे एहतजाज रिकॉर्ड करायो। मुज़ाहिरे जे अॻुवाणनि रईस मोहम्मद खान शाहानी, रईस ज़ीशान शाहानी, मैडम हसीना लिगारी, इब्राहिम मिर्जत, हाफिज़ राशिद रिजवी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुजरिम अयाज़ पंवर मासूम न्याणी अफशान शाहानी ऐं उन जे ख़ानदान सां ज़ुल्म कयो आहे जेको माफ़ी जे लाइक़ न आहे। इन जे कुदे अमल जे करे दातू वारनि जो कंधु शर्म खां हेठि झुकियल आहे। अफशान शाहानी असां सभिनी जी न्याणी आहे। इन्हनि दादू पुलिस ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया ते बेएतमादी ज़ाहिर कंदे अयाज़ पंवर खे सरेआम फाही ते चाढ़ियो वञे, उनखे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे जीअं अॻिते को बि अहिड़ी हरकत न करे सघे। मुज़ाहिरीन चिताव ॾींदे चयो त मुतासिर न्याणी खे इंसाफ़ मिलण ताईं एहतजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो। ओॾा मीडिया ते ख़बर आणण खां पोइ सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पान मुरादो नोटिस वठंदे डिप्टी कमिश्नर दादू, SSP दादू, सिविल अस्पताल दादू जे MS खे सूमर ॾींहुं सिंध हाई कोर्ट तलब करे वरितो आहे।